जी असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त शहरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नंगरी जा जेके मुख़्तलिफ़ रोड आहिनि उहे हिन कैमरा जी अक्सां तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ रोड जेके आहिनि ख़स्ता हालत में आहिनि। जॾहिं त शहरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं इलाइक़नि सां मिलाईंदड़ जेके रोड आहिनि उहे हिन वक़्त ताईं बि उहे तयारु थी न सघिया आहिनि। हीअ क़ौमी शाहराह खां भिटशाह शहर तरफ़ ईंदड़ रोड आहे, जॾहिं त हाला खे भिटशाह जी नगरी सां मिलाईंदड़ जेके हीअ ॿई रोड आहिनि जेके ठेकेदार हिते हिननि जो कमु जेको आहे अध में छॾे वियो आहे। तव्हां हिन कैमरा जी अक्सां ॾिसी सघो था त भिटशाह जा दाख़िली रोड रस्ता केतिरे हद ताईं हिते ज़बून हाल बणियल आहिनि ऐं तबाह हाल बणियल आहिनि। वधीक रोडनि जो जेको नज़ारो आहे उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था, हितां जे रहवासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल करियूं था, ॾिसूं था उन हवाले सां वधीक हितां जे शहरनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। तमामु ॾुखियो आहे, अचण वञण में तमामु तकलीफ़ थी थिए ऐं ॿी ॻाल्हि त रोड सही तमामु कोन ठहियल आहे। मथां डांपर जेको विधा अथसि तमामु ॿियो नंबर अथसि, पथर बि सही कोन अथसि ऐं ठेकेदार बि वियो हलियो आहे, ख़बर ई कोन थी पए केॾांहुं वियो। हिन रोड में असांखे इलाही तकलीफ़ आहे, छो जो राति जे टाइम ते मोटरसाइकिलियूं ॾिसो था त कीअं हलाईंदा आहिनि माण्हू, इलाही मोटरसाइकिलियूं किरियूं आहिनि, इलाही धक लॻनि माण्हुनि खे। वॾी गाॾियूं त ॿ क्रॉस करे कोन थियूं सघनि, ओॾो तकलीफ़ आहे असांखे। हिन में रुगो नाकारा करे अध में कमु छॾे विया आहिनि, इहो ग़लति आहे, इन करे इनखे डंपर लॻायो वञे। ऐं रोडनि जे विच में फुटबारी आहे, उन खे बि उन्हनि बसि ईअं मथां पथर विछाए कम खे पिया हलाइनि। जेॾीमहिल ठेकेदार सियासी थी वेंदा आहिनि पोइ त असां ग़रीबनि जा जेके आहिनि उहो अलाही मालिक ऐं तमामु असां हिन मां बिल्कुलु मुतमिन कोन आहियूं। ऐं हीअ जेको रोड आहे उहो वरी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे मज़ार जे तरफ़ां वञे पियो ऐं हिन रोड जो बिल्कुलु हींअर ई तव्हां ॾिसो था त हींअर ई हुनजो पथर जेके आहिनि उहे निकिरनि पिया। त हीअ जेकॾहिं अॻियां ठहंदो त छा हुनजो ज़िंदगी लाइफ टाइम हुनजो छा हूंदो, त मुंहिंजे ख़्याल में को 2-3 महीना या 2-3 साल बि वॾी मुश्किल सां ई कढंदो। रोड जो खोटाई जेकी हुई उहा त ठुप इन्हनि कोन कई आहे। जेकॾहिं हींअर बि आला हुकाम खां मुतालबो था कयूं त हू अचनि हिन रोड जी खोटाई कनि। जेकॾहिं पुराणे रोड खे इन्हनि खोटियो आहे त मां जुर्मानो ॾींदुसि। बिल्कुलु उन्हनि कोन खोटियो आहे। ईअं रोड जे ठहियल VIP रोड जे मथां बसि इन्हनि पथरूं हणी ऐं हुन VIP ठहियल रोड जो जेको आहे अहिड़ो कारो मुंहुं करे छॾियो आहे जेको तव्हां हींअर ॾिसो पिया। त हीअ जेको VIP रोड आहे ऐं हीअ जेके हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे चवनि था असांजे कायल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टे हिन खे मॉडल शहर ॾिसण जा ख्वाब ॾिठा हुआ। असां उन्हनि खां पुछूं छा इहे ख्वाब ॾिठा हुआ। हीअ जेको VIP रोड दाख़िली रोड जेको भिटशाह ॾे वञे थो उन हींअर साल ॾेढ साल पहिरीं जेका बजट मंज़ूर थी, करोड़े रुपयनि जी बजट मंज़ूर थी, उहो हिकु इहो चूंडियल नुमाइंदनि जो ख़ासि जेको ठेकेदार आहे जंहिंखे टोटली माना सॼे ज़िले जे तहलके जे जेके बजटूं आहिनि उनखे रोडनि जूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, उहो हिकिड़ो ठेकेदार आहे जंहिं माना अधु किलोमीटर रोड मुकमल कोन कयो आहे, जेको बिल्कुलु नाकारा लॻो पिया, पथर विछाए पियो आहे ऐं उन जूं करोड़े रुपयनि जूं बजटूं मंज़ूर आहिनि, अञा ताईं उन रोड खे मुकमल कोन कयो वियो आहे। असां शहरनि जो इहो ई मुतालबो आहे चूंडियल नुमाइंदनि खां ऐं सिंध गवर्नमेंट खां त हीअ जेको भिटशाह जो दाख़िली VIP रोड आहे इनखे मुकमल करे शहरनि सां इंसाफ़ कयो वञे। बिल्कुलु जहिड़े अंदाज़ सां हीअ रोड भिटशाह जो VIP रोड ठेकेदारनि पारां जेको ठाहियो वियो आहे, जेको अणमुकमिल आहे, हिन वक़्तु बि तव्हां ॾिसी रहियो त हिन रोड जो कमु मुकमिल न थी सघियो आहे ऐं हिते जेके ठेकेदार हुआ उहे ग़ाइबु थी विया आहिनि। करोड़े रुपया हिन रोड ते मंज़ूर कया विया, मगर अफ़सोस आहे त शहरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी सां इंसाफ़ न कयो वियो आहे ऐं भिटशाह जे हिन VIP रोड खे हिन नाकारा रोड ठाहियो वियो आहे। हिते फुटपाथ बि न ॾिनो वियो आहे। हिते जेके मुसाफ़िर रहवासी ऐं शहरनि जो तव्हां ॿुधो उन्हनि जो चवणु आहे त हीअ जेको रोड आहे उन खां पहिरीं जेको रोड तयारु थियल हुयो तमामु बहितर रोड हुयो, मगर ॾुख ऐं अफ़सोस इन ॻाल्हि जी आहे त भिटशाह जी नगरी जो हीअ VIP रोड बि सही नमूने सां तयारु न कयो पियो वञे। हाणे हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहियो त भिटशाह जे असां ॿियनि रोडनि जो नज़ारो बि तव्हांखे हिन कैमरा जी अक्सां ॾेखारियूं था त भिटशाह जा जेके ॿिया रोड आहिनि, हाला लिंक रोड, चौदगी लिंक रोड ऐं भिटशाह जो बाईपास, उहे केतिरे हद ताईं तबाह आहिनि ऐं उहे केतिरे हद ताईं अणमुकमिल आहिनि, उन्हनि जो नज़ारो बि हिन कैमरा जी अक्सां तव्हांखे ॾेखारियूं था त भिटशाह जी नगरी जा रहवासी ऐं मुसाफ़िर जेके आहिनि पंहिंजे अहिड़ा केतिरे हद ताईं वधीक तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया। जी बिल्कुलु
बिल्कुल तव्हां कैमरा जे अक्सां ॾिसी रहियो त हिन वक़्तु असीं भिटशा जे VIP दाख़िली रोड खां पोइ हिन वक़्तु हाला खे भिटशा सां मिलाईंदड़ लिंक रोड ते मौजूदु आहियूं। तव्हां कैमरा जे अक्सां ॾिसी रहियो त हीअ रोड कहिड़ी हालति में आहे ऐं हीअ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिते जेके हिन जा पैसा भी हिते मंज़ूर थी चुका आहिनि ऐं रोड जो काफ़ी जेको हिसो आहे हिन रोड जो ठही चुको आहे, मगर भिटशा शहर जे दाख़िली हिसनि में हिन जो रोड जो कमु जेको आहे उहो अधु में ठेकेदार छॾे वियो आहे। तव्हांखे हिन कैमरा जे अक्सां ॾिसी ॾेखारे रहिया आहियूं त हिते वॾे तादाद में जेके शहरनि जो अचु वञु आहे, हितां जा रहवासी आहिनि, मुसाफ़िर जेके हिन रोड सां अचनि वञनि था उहे केतिरे हद ताईं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। ऐं तव्हां ॾिसी रहियो त हिन रोड ते मुख़्तलिफ़ हंधनि ते ई खॾा पियल आहिनि। हिते जेके रहवासी आहिनि उहे तमामु घणो हिते परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हीअ त आम ॾींहं आहिनि जॾहिं हिते बरसातनि जी मौसम हूंदी आहे त हिते ही तलाउनि जा ॾेख ॾियनि था। हिते गंदे पाणी जा तलाउ जेके आहिनि हिन रोड ते मौजूदु हूंदा आहिनि। हिते अक्सर गटर नाला आहिनि जेके उहे बि हिन रोड ते उथली पवनि था। हितां जा रहवासी केतिरे हद ताईं वधीक तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। असीं हिते मौजूदु मुख़्तलिफ़ रहवासी आहिनि, हितां ईंदड़ वेंदड़ जेके मुसाफ़िर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हिन रोड जी हालति ॾिसी उन्हनि खे केतिरे हद ताईं तकलीफ़ थिए थी। ॾिसूं था उन हवाले सां वधीक हू टाइम न्यूज़ सां पंहिंजा कहिड़ा वीचार वंडनि था। रोड आहे जेको 20 साल पहिरीं ठहियलु आहे, वरी बि हींअर बि 2 किलोमीटर ताणी ठहियलु न आहे। असांजा ॿार बच्चा स्कूल वञनि था, कॉलेज वञनि था, वॾी तकलीफ़ आहे असांखे। असीं बाला ऑफिसरनि खे इहा अपील था करियूं त महिरबानी करे मथे ताणी आवाज़ वञे ऐं असांजो इहो रोड रस्ता ठही वञनि। त 2003-04 जे दरमियान ही लिंक रोड हाला टू भिटशा ठहियो हो 2003-04। उन खां पोइ अलाए केतिरा चकर ही रोड जा टेंडर थिया, पर ही रोड फ़क़ति शहर न ठहियो। लिंक रोड खां हाला ताईं परियां कुझु ॻोठ आहिनि जेके शायदि मखदूम साहबान जा पंहिंजा आहिनि, असीं शायदि परावा आहियूं। उन जे करे असां बार बार कंप्लेनूं कयूं अख़बारुनि में, टेलीविज़न में, दोस्तनि खे, सभिनी खे चवंदा रहियासीं त बाबा महिरबानी करे असांजे लाइ बरसातूं पवनि थियूं। उन वक़्त में असां तक़रीबन मीडिया वारनि खे इलाही चकर घुरायो आहे। असीं हिते बोर्ड वारी शिकिल में हूंदा आहियूं। असीं CM मुराद अली शाह साहब, वज़ीर आज़म ऐं गवर्नर सिंध ऐं आला अख़्तियारनि खां, पंहिंजे MPA MLA खां बि पुरज़ोर मुतालबो था करियूं त महिरबानी करे लिंक रोड हाला जेको काफ़ी कसीर तइदाद में ठहियलु आहे, बाक़ी शहर जो जेको रस्तो आहे थोरो आहे, 1/2 किलोमीटर बि कोन्हे, महिरबानी करे उनखे ठाहे ॾिनो वञे त असीं शुक्रगुज़ार हूंदासीं। हाला वञा पियो ॿार खणी, ॾाढी तकलीफ़ आहे। एतिरी तकलीफ़ आहे जो हितां माना बीमार माण्हू, गौरारी माण्हू, माई या को मर्द माज़ूर हितां लंघी नथो सघे। आए ॾींहुं माना रोड ब्लॉक आहे, बंदि आहे, जंप, खॾा, खुॿा, का ॻाल्हि ई न आहे। ॿुधनि ई कोन्ह था, चई बीठा आहियूं बाला ऑफिसरनि खे, मखदूम साहबनि खे बि अपील आहे असांजी त हीअ रोड हितां बि ठाराए ॾिन, पोएं पासे बि आहे मेन रोड का टुकड़ो आहे उहो बि ठाराए ॾिन महिरबानी करे। असांखे ॾाढी भिटशा वारनि खे तकलीफ़ आहे। अलाए छो भिटशा जे शहरनि सां या भिटशा सां माटली मां सलूक आहे। ऐं साईं महबूब ज़मान खे ख़ासि करे अपील आहे त असांखे रोड जल्द में जल्द ठाराए ॾिनो वञे। रहमान रहीम जी, तव्हां ॾिसो था त एतिरी तकलीफ़ भिटशा जे अवाम खे जो साल खनि थी वियो आहे त हीउ ठेकेदार भॼी वियो आहे ऐं बजट जा पैसा बि खाई विया आहिनि। पहिरियों नंबर त मटियारी ज़िलो खंडर बणिजी वियो आहे, अर्बन रुपयनि जो करप्शन कयो आहे। असां अपील कंदासूं FI खे, वफ़ा खे, नेब खे फौरी तौर जेके तरक़ियाती कम कराया विया आहिनि भिटशा जा उनजो जांच करियो ऐं मुतालबो करियूं था फौरी तौर, ऐं अवाम खे रिलीफ ॾिनो। असां सिंध हुकूमत खां बेज़ार थी चुका आहियूं। जेको सो मटियारी ज़िलो नंढिणको ज़िलो आहे, केरु पुछा करण वारो केरु बि कोन्हे। असां अपील करियूं था वफ़ा खे, वज़ीर आज़म खे ऐं आर्मी चीफ खे त फौरी तौर कदम खणे, ख़ासि करे मटियारी ज़िले खे। सॼो रोड ख़राबु आहे, रोड रास्ता अचण वञण खे इलाही तकलीफ़ आहे। 6-7 साल खां ठेकेदार अचनि था, पैसा खणे भॼियो वञनि, खायो वञनि। इंतिज़ामिया लापता आहे भिटशा जी, ऐं ज़िले इंतिज़ामिया, DC, AC केरु कोन थो। मच्छरनि मां हुननि में सभु हींअर ई नालियूं डेमेज सिस्टम ठहियो, हीउ बि वेही रहियो आहे। इलाही तकलीफ़ आहे हिन रोड जे मथां। चई इंतिज़ामिया खे बीह रहिया आहियूं, केरु बि कोन हिते पुछण वारो, न को AC न को DC। अचनि था, पंहिंजा पेट भरियो हलियो था वञनि, न को आवाम जो रोड रस्तनि जी हालति ॾिसो। भिटशा मेन विचो रोड आहे। चऊं था इंतिज़ामिया लापता आहे, को बि असांखां माना ताउन करण लाइ तयारु न आहे। चई बीह रहिया आहियूं।
हाणे तव्हां पाण ॾिसो था सघो कोन आहे काफ़ी ॾींहं खां इहो सुतेली मां रसुलुक बरशा सां थिए पियो ऐं ॾींहं टाइम टू टाइम वक़्तु गुज़रंदो रहियो आहे। असां हिन जे नज़रसानी करण लाइ मुख़्तलिफ़ जेका असांजा वॾा आहिनि उन्हनि ते असां विया आहियूं पर असांजी का बि सुनवाई न थी सघी आहे। तव्हां इहा सिचुएशन ॾिसो पिया त साम्हूं आहे तव्हांजी सिचुएशन जेका सीवर जो निकासीअ जो जेको मसइलो आहे असांजो जीअं जो तीअं ईअं बीठो आहे ऐं जेका बि फैमिलीज़ आउटब्रेक कंदियूं डेली स्कूल में ॿार ईंदा वेंदा आहिनि जेका फैमिलीज़ आउटब्रेक कंदियूं आहिनि सभिनी खे इहो साॻियो मसइलो आहे। सभु परेशान आहिनि निमाज़ी हज़रात हितां वेंदा आहिनि उन्हनि खे ॾाढो मसइलो दरपेश थिए थो। त असांजी गुंजाइश आहे जेका गुज़ारिश आहे जेका वॾा आहिनि बिरछा जा जेका असांजा वॾा सॾ आहिनि था हुननि खे बि हथु ॿधी गुज़ारिश आहे त महिरबानी की जेका असांजे जेका बिरछा जेका रवासियुनि जेका आवाज़ु आहे उहो अॻिते पहुचाइजी वञे। असां पाण बि विया आहियूं ऐं तव्हां बि महिरबानी करे असांजो हथु वठी हुन जेको असांजी जेका आवाज़ु आहे हुते पहुचायो त जीअं असांजो मसइलो फिल फोर हल थी सघे। साईं हिन रोड सां खॾा बरसाति में हिन पाणी मां गुज़रंदा आहियूं जंहिंमें असांजा गंदगी फैलिजे थी उन में असांजा नंढा मासूम ॿारड़ा असां निमाज़ी माण्हू मस्जिद ताईं नथा पुॼी सघनि ऐं असांजी बीमारी तमामु घणी फैलिजी वई आहे। सर जाम सारी तकलीफ़ आहे हितां जेके ख़ासि करे निमाज़ी माण्हू आहिनि अॻियां मस्जिद आहे त हितां जेके माण्हू निमाज़ पढ़णु वञनि था उन्हनि जा कपिड़ा ख़राबु थी वञनि उन खां बाद में जॾहिं स्कूल जी मोकल थिए थी त जाम सारा जेके स्टूडेंट आहिनि हितां अचनि था। तक़रीबन कुझु ॾींहं पहिरियां लॉकडाउन खां पहिरियां ऐं ख़ुदि पंहिंजी अखियुनि सां हिकिड़ो स्टूडेंट ॾिठुमि जेको हिते गप में किरियो पियो हुयो ऐं इंतिहाई ॾुख थियो त हिते पाणी बिल्कुलु भरियो पियो हुयो ऐं मक़सदु ॻाल्हि जो हितां जाम सारा माण्हू लॻनि पिया केरु हुनखे कढण जे लाइ तयारु कोन हो। सो आला अख़्तियारनि खां असां इहो ई जेको आहे रिक्वेस्ट कयूं था त महिरबानी करे हीउ टोटल रोड जेको आहे 4 किलोमीटर आहे तंहिंमें 3.5 किलोमीटर ठही चुको आहे बाक़ी अधु किलोमीटर लोड आहे। महिरबानी करे इहो कंस्ट्रक्ट करे असांखे महिरबानी करे ठहिराए ॾिनी असां तव्हांजो तमामु घणा शुक्रगुज़ार जी बिल्कुलु तव्हां ॾिसी रहियो त हिन वक़्तु हिन कैमरा जे अक्सां बि तव्हां ॾिसी रहियो त हिन रोड जी कहिड़ी हालत आहे। हिते पाणी बि मौजूदु आहे जॾहिं त खॾा मौजूदु आहिनि हिन रोड ते हिते जा रहवासी हितां जा मुसाफ़िर जेके आहिनि तमामु घणो परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिते जेके अक्सर जेके रहवासी हिते जा या मुसाफ़िर जेके मौजूदु हुया उन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त हीअ केतिरनि सालनि खां रोड जी हीअ ख़स्ता हालत आहे ऐं रोड जे मुख़्तलिफ़ हिसनि ते खॾा हिते पइजी चुका आहिनि ऐं हिन रोड जो जेको मरमती कम जे हवाले सां जेके बजट मंज़ूरु कयो वियो उहो तक़रीबन हाला खां बिरछा ताईं कुझु हिसो ठाहियो वियो आहे मगर ॿियो जेको बिरछा नंगरी जो जेको हीउ हिसो आहे उन हिसे खे छॾियो वियो आहे। ईअं ऐं हिते जेको ठेकेदार हुयो उहो ठेकेदार बि हिन वक़्तु नज़र नथो अचे गाइब थी विया आहिनि। तव्हां ॾिसी रहियो त हिते शहरी जेके आहिनि हितां जा रहवासी आहिनि हिन गंदे पाणी मां गुज़री करे बिरछा जी नगरी शहरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार तरफ़ वञनि था ऐं पंहिंजे घरनि तरफ़ उहे वञनि था उहे तमामु घणो तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिन रोड जो काफ़ी ॿियो हिसो बि आहे जेको हिन वक़्तु जेको आहे उहो खंडरात जो ॾेख ॾेई रही आहे। जेके उन रोड जे हिसे जा जेके हिसा आहिनि उहे मुकमिल तव्हांखे हिन कैमरा जी अक्सां ॾेखारियूं था त बिरछा जी शहरी सां केतिरे हद ताईं माटले माउ जो सलूक कयो पियो वञे ऐं बिरछा जा शहरी जेके आहिनि केतिरनि सालनि खां मुख़्तलिफ़ अज़ाबनि में मुब्तला आहिनि। असीं हिन वक़्तु तव्हांखे हिन रोड जो जेको ॿियो हिसो आहे उहो बि तव्हांखे कैमरा जे अक्सां ॾेखारियूं था। वधीक हिते जे रहवासियुनि ऐं मुसाफ़िरनि सां बि ॻाल्हि ॿोल करियूं था ॾिसूं था वधीक उन्हनि जो छा चवणु आहे उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे ऐं वधीक शहरी केतिरे हद ताईं परेशानियुनि में मुब्तला आहिनि। जी मालिकीन आहे का तमामु ॾाढी तकलीफ़ आहे माण्हुनि खे। हितां जा वीचारा माण्हू एतिरा आहिनि बेअंदाज़ जो मां ई वीचारी का उमेद सां अचे थी उन लाइ बि तकलीफ़ आहे ॾाढी तमामु जो उन्हनि असां ही त चोथों चक्कर आहे हिन जा पैसा बि अची चुका आहिनि माशाल्लाह खाई था वञनि अलाए नथा करे सघनि। पोइ हाणे तव्हां इन जे लाइ असांखे साईं खे गुज़ारिश आहे त महिरबानी कयो हिनखे जल्दी मां जल्दी ठाराए ॾियो। असांखे तमामु तकलीफ़ आहे आवाम खे तमामु जेको असांजो को ॿुधे हिते सभु जेको आहे पाणी नालनि जो सॼो जेको आहे हिते बचिड़े वारा माण्हू जेके आहिनि 2-3 दफ़ा किरी पिया आहिनि को उन्हनि जो तदारक कोन्हे। महिरबानी करे हुकूमत मुतालिबो आहे त असांजो रोड ठाराए वञे। वॾी जो अॻिते थोरो सही आहे हिते अचण वञण में ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। राति जो बि को अगरि मरीज़ वग़ैरह तव्हां सां गॾु हुजे त तकलीफ़ आहे बिल्कुलु वॾी। थाला जो ही हिनखे तक़रीबन साल खनि तक़रीबन थियण वारो आहे हू कंप्लीट थियो पियो आहे इहा थोरो लॻभॻि तव्हां पाण ॾिसो पिया इहो मसइलो हले बसि आहे केरु कोन करण वारो बकाया। साईं हिते असांजे रोज़मरह जो आहे अचण वञण आहे जेको सो रोड टुटी पई आहे तकलीफ़ त घणी आहे पर छा कजे वसवारनि खे अपील कयूं आहिनि PM खे चयो आहे रोड ठही कोन थी ख़बर कोन्हे छा आहे। मुंहिंजे ख़्याल में 10 साल खां मथे आहे अधु रोड ठहियो आहे तव्हां ॾिठो अधु रोड ठही वियो आहे हीअ ओड़े पासो आहे हीअ केॾी महिल 10 साहबनि ठाहियो हलिया था वञनि
अधु पुल ठाहे था वञनि अधु वरी रहिजी वञे। साईं रोड जी हालत त तव्हां पाण ॾिसो, गटर मां जेको आहे सो एॾे पाणी में लंघे हेॾां आयासीं, वरी हाणे हाला खां वापसि वञूं पिया ऐं ख़ुदा करे टायर पंचर न थिए। इहो रोज़ु ईंदे वेंदे टायर ट्यूब नओं लॻाइणो पवे थो। को रहम पवे असांजे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं ऑफिसरनि खे, तो ॾिसी करे इन रोड जी हालत असांजी मटियारी ज़िले ते थोरो रहम कनि। हीअ त ठहियो, पर मटियारी ज़िले जा चारई तरफ़ रोड जिथां बि ॾिसो तव्हां, हाणे असांजो मुतालबो इहो ई आहे त रोड रस्ता ऐं बाक़ी तइलीम जो त हूअं ई बेड़ो ॿिॾो पियो आहे। जेके रस्तनि जी सहूलियत आहे अचण वञण जी, उहा जेकॾहिं असांखे थोरी मिली वञे त महिरबानी थींदी सभिनी ऑफिसरनि जी ऐं ठेकेदारनि जी। जेके ठेकेदार चूंडियल नुमाइंदनि जा पंहिंजा आहिनि, उहे पंहिंजी मनमानी सां उन्हनि खे ठीको मिले थो। उन ठीके मिलण खां पोइ उन्हनि जी जेका आहे सा ख़ुदा पूरी करे, बसि ॿियो हाणे वधीक छा था चई सघूं। सॼो ॾींहुं इहे ई गाॾियूं जेके 5 रुपया ठाराए हो ताईं रसंदा आहियूं, तबाह, का शइ कान्हे का फैसिलिटी कान्हे का। तव्हां वेंदव अॻिते त अञा बि हालात इन खां बदतर आहिनि, तमामु ख़राबु आहिनि हालात। असांजी रिक्वेस्ट आहे इंतिज़ामिया खे महिरबानी करे हीअ असांखे जेको आहे सो ठाराए ॾिनो वञे अलाह जे वास्ते। मुर्शिद लतीफ़ जो शहर आहे। ही जेको बाक़ाया जेको अधु रोड आहे उन खे छॾे करे ठेकेदार ख़बर ई कान्हे केॾांहुं भॼी वियो आहे। तमामु घणी तकलीफ़ आहे हितां जे ॻोठाणनि खे, बल्कि हितां जे जेके लतीफ़ सरकार ते ज़ाइरीन अचनि था उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ आहे। असां हुकूमत सां इहा ई अपील कयूं था त बराए महिरबानी ही रोड कंप्लीट कराए ॾिनो वञे त जीअं हितां जे ज़ाइरीन खे ऐं हितां जे ॻोठाणनि खे रिलीफ मिली सघे। इन रोड खां पोइ तो तव्हांखे कैमरा जी अक्सां भिटशा शहर जा जेके ॿिया लिंक रोड आहिनि उन्हनि जो नज़ारो बि तव्हांखे ॾेखारींदासीं त भिटशा शहर सां केतिरे हद ताईं माटेले माओ वारो सलूक कयो पियो वञे। भिटशा जा जेके तरक़ियाती कम आहिनि उहे छो अणपूरा आहिनि ऐं हिते जे माण्हुनि खे केतिरे हद ताईं तकलीफ़ूं आहिनि। ॾिसूं था वधीक ॿिया जेके रोड आहिनि उतां जे मौजूदु जेके मुसाफ़िर ऐं उतां जा जेके रहवासी आहिनि उहे टाइम न्यूज़ सां पंहिंजा कहिड़ा वीचार वंडनि था। जी बिल्कुलु, तव्हां ॾिसी रहिया आहियो। असीं पंहिंजे नाज़रीन खे हिन कैमरा जे अक्सां भिटशा जे दाख़िली सभिनी जेके रोड आहिनि तबाह हाल बणियल आहिनि उन्हनि जो नज़ारो ॾेखारे रहिया आहियूं। त हिन वक़्तु असीं भिटशा के बाईपास लाइ ॾिनल रोड ते मौजूदु आहियूं। हीउ बाईपास रोड जेको भिटशा जो आहे उहो केतिरनि ई सालनि खां तबाह हाल बणियल आहे। हीउ रोड मुख़्तलिफ़ हंधनि ते खॾा पइजी चुका आहिनि ऐं हीउ रोड मुकमिल तौर ते उखड़ी चुको आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन रोड ते जेके मुसाफ़िर अचनि वञनि था, हितां जा रहवासी आहिनि, उहे केतिरे हद ताईं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिते जेके वॾियूं गाॾियूं आहिनि उहे बि गुज़र नथियूं करे सघनि। भिटशा इंतिज़ामिया जी नाअहली अदम दिलचस्पी जे करे हिन वक़्तु जेको आहे रोडनि जी सहूलियत खां महरूम आहे ऐं भिटशा खे चइनी तरफ़नि खां जेके दाख़िली रोड आहिनि उहे मुकमिल तौर ते हिन वक़्तु तबाह हाल बणियल आहिनि, जॾहिं त कुझु जेके रोड आहिनि उहे अणमुकमिल ठहियल आहिनि। हाणे हिते जेके मुख़्तलिफ़ रहवासी आहिनि या उन्हनि सां वधीक ॻाल्हि ॿोल करियूं था त भिटशा खे जेको हीउ बाईपास रोड ॾिनो वियो उन में केतिरे हद ताईं हिन वक़्तु उहे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था ऐं उन हवाले सां हितां जे रहवासियुनि जा वधीक कहिड़ा मुतालबा आहिनि, ॾिसूं था उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। मुराद अली शाह जे असीं हथ ॿधो था चऊं बाबा महिरबानी कयो असांखे रोड ठाराए ॾियो, ॿियो असांखे कुझु कोन थो खपे। जो इहो असांजो थोरो आहे, महिरबानी करे असांखे रोड असांजो दिलि न चवंदो असां चौदगी या शहरातपुर को सवारी खणी वञूं, यकीन कयो इहा ॻाल्हि आहे। जे अचूं था त हिकु न ॿियो नुक़सानु कयूं वापसी था वञूं, तंहिंखां पोइ ईंदा ई न, पोइ मजबूरी आहे, बचनि जी रोज़ी आहे, छा कजे, पोइ करिणो थो पए, अचिणो थो पए मजबूरी जे करे। महिरबानी कयो, असांजी इहा ई गुज़ारिश आहे त हिन रोड जे लाइ को मसइलो हिन जो सिधाई जेका आहे सा कनि। ॾाढा परेशान आहियूं, असांखे ॾाढी तकलीफ़ थी अचे अचण वञण वारनि खे, मुसाफ़िरनि खे, जेके अचण वञनि था उन्हनि खे तकलीफ़ आहे। लतीफ़ जे सदके बाबा महिरबानी कयो। तक़रीबन आउं सम्झां थो 25-30 साल त हिन रोड खे थी विया आहिनि न। त हितां जेको शहदादपुर वारो माण्हू भिटशा अचे थो हुनखे हितां 5 मिंट लॻनि था भिटशा ताईं, हीउ एतिरो फ़ासिलो आहे। पर हींअर रोड टुटण जे करे अधु कलाकु पूरो माण्हू खे लॻे थो न, जेको अचे थो वञे थो। असांजो डेली जो कमु आहे, असां हाला खां फिरूं था न। अॼु हीअ हालत ॾिसो, गाॾियूं हली नथियूं सघनि न। गाॾी जी अहिड़ी हालत थी थिए, 0 मीटर गाॾी आहे त उन जी इहा हालत थी थिए जो 3 महीननि में हिसो ख़तमु आहे गाॾी जो, अहिड़ी हालत। ऐं हिते जेके लोकल माण्हू आहिनि, ॻोठाणा जेके हिते वसीमुरा शाह आहे या चौदगी वारा, उन्हनि खे एॾी परेशानी आहे। हाणे भिटशा अचनि चौदगी वारा त माना हाला खां फिरी अचनि, एतिरी मुसीबत आहे। असां जेको आहे सो अपील था कयूं हितां जे नुमाइंदनि खे, जेके चूंडिजी आया उन्हनि खे अपील था कयूं त हिते का वार कयो, हिन इलाइक़े जी का परघोर लहो।
साईं ही तक़रीबन हिन खे 4-5 साल थी विया आहिनि, 6 साल हिन जी इहा कंडीशन आहे, 5-6 सालनि खां वठी। हाणे तव्हां ॾिसंदा हूंदव न ॿार बच्चा ही मरीज़ जेके वञनि पिया वीचारा, तमामु घणी सरकार लतीफ़ जे हिन रोड सां तमामु घणी माण्हुनि खे तकलीफ़ आहे। तव्हां सच पुछो हिन ॻोठ सां, हिन रोड सां ॻोठ शेरखान मलोखाणी वसीम राज शाह ऐं काफ़ी ई ॻोठ आहिनि असांजा जेके मुतासिर थियनि था। बराए करम इंतिज़ामिया खे अर्ज़ु आहे त हिन जी सार संभाल लाइनि, हिन रस्ते खे शहनशाह सरकार जे हिन रोड ते ध्यानु ॾियनि, हिन जो को कमु करायो वञे, को रिपेयर करायो वञे त हिन इलाइक़े जे माण्हुनि खे, सरकार लतीफ़ जे माण्हुनि खे, उन जे पांधीड़नि खे का सहूलियत थिए ऐं मरीज़ माण्हुनि खे जेके हितां असीं खणी था वञूं बिरशा जी तरफ़, उनखे को माना रिलीफ मिले। इहा तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो हीअ असांजो आवाज़ु आला हुकामनि ताईं रसाईंदो त हिते जे ग़रीब आवाम जी बहितरी थी पवंदी। रोड हिन रोड खां वॾी आबादी आहे, मिसाल लाखा, पहोड़, मलोखाणी, संग्रासी अची वञे हितां जाम आहे। शहदादपुर खां पोइ हितां ट्रैफ़िक अची वञे थी, लिहाज़ा मखदूमनि खे गुज़ारिश त इहे रोड ठाराइनि। 70 साल खां वठी वोट मखदूम साहिब खे ॾिनो थो वञे ऐं मखदूमनि खे गुज़ारिश त हिन ते कुझु अमल कनि ऐं रोड खे मरमत कराइनि। 15 साल थिया न, हिन में 2-3 त उमेदवारियूं मायूं गुज़ारे वियूं आहिनि, मज़ाक बग़ैर ॻाल्हि आहे। 3 साल से कोन जे असांजो फटा आहिनि, मोटरसाइकिल फटा गाह खणंदा आहियूं मशीन ते, उहो किस ते पंचर थियो वञे लियो या भॼो पए, 6 महीने जी फ़ोटो था मटायूं। वोट वठण लाइ सभु को तयारु आहे। असांजो तक़रीबन त हालत तमामु ख़राबु आहे, छो जो हिकु त लिंक रोड सोढ़ो आहे, का बि वॾी गाॾी अचे थी त हितां लंघण लाइ असांखे कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत कान्हे। एसि ताईं बीठा आहियूं जेसिताईं उहा गाॾी हिकिड़े पासे न थिए। ॿियो वरी भर में हींअर गैस पाइप लाइन खोटी अथनि, जंहिंजी न को का मरमत सवली थी आहे न छा, ईअं ई पई आहे। इन वॾी तकलीफ़ आहे असांखे, तमामु घणो परेशान आहियूं हिन रोड जे करे। महिरबानी करे असां इंतिज़ामिया खे अपील था कयूं त हीअ रोड जल्द खां जल्द तमीर कराए वञे। जी बिल्कुल, अवां ॾिसी रहिया हो तो शहर के सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बेटाई जी नगरी बिडशाह से मिलंदड़ जेके भी लिंक रोड आहिनि इन वक्त तबाह हाल बणियल आहिनि। तव्हां कैमरा जी अक्सां ॾिसी रहिया हो तो बिडशाह जो मुख्य जेको दाख़िली रोड है वो भी अणपूरो है, उनके भी ठेकेदार उनजो मरमती कम अध में छॾे वियो आहे। जॾहिं त हाला लिंक रोड जेको आहे उहो बि इन वक्त तव्हां ॾिसी रहिया हो तो उहो भी मुकमिल तौर ते न ठहियो आहे। बिडशाह जे हदनि में उहो तबाह हाल बणियल आहे, रहवासी तमामु घणो परेशानियुनि में मुब्तला आहिनि। जॾहिं त बिडशाह के बाईपास लाइ ॾिनल रोड उनजो भी सार संभाल न हुअण करे उहो इन वक्त खस्ता हालत में आहे, उनमें खॾा पइजी चुका आहिनि। जॾहिं त हिन वक्त जेको असीं मौजूदु आहियूं बिडशाह के शहदादपुर चौदगी सां मिलाईंदड़ जेको रोड आहे, हीअ वॾी आबादी वारो इलाइक़ो आहे। हिते हिन रोड सां तमामु वॾा ॻोठ जेके आहिनि उहे आबाद आहिनि, हितां जा रहवासी तमामु घणो परेशान आहिनि। हीअ रोड बि गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हिन वक्त जेके आहिनि खंडरात जे ॾेख ॾेई रही आहे। हिते तबाह हाल बणियल आहे। हिते जेके गाॾियूं अचनि थियूं उहे बि हिते तमामु घणो वॾे तादाद में जेके गाॾियूं आहिनि अक्सर ख़राब थी पवनि थियूं ऐं उहे वक़्तु सिर जेके हितां जा रहवासी आहिनि उहे शहरनि ताईं बि नथा पहुची सघनि। तव्हां ॾिसी रहिया हो त हिते जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके रहवासी आहिनि उहे बीमारियुनि जी सूरत में इस्पतालनि में बि नथा पहुची सघनि। जॾहिं त शहर जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बेटाई जी नगरी सां लाॻापियल पांधेड़ ऐं अक़ीदतमंद जेके सांगड़ नवाबशाह समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि मां हिन रस्ते सां जेके आहिनि बिडशाह तरफ़ अचनि था उहे बि तमामु घणो परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हितां जी ज़िले इंतिज़ामिया समेत हितां तक मां चूंडियल MPA MNA ऐं सिंध हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वरितो वञे ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बेटाई जी नगरी सां इंसाफ़ कंदे उनजा जेके दाख़िली रोड रस्ता आहिनि उहे मुकमिल तौर ते नए सिर तामीर कया वञनि ऐं जेके अणमुकमिल जेके रोड आहिनि उहे मुकमिल कराया वञनि त जीअं हितां जे रहवासियुनि हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बेटाई जे पांधेड़नि ऐं अक़ीदतमंदनि खे वधीक तकलीफ़ूं पेश न अचनि। हाणे ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान रजब बोज़दार खे कैमरामैन टीम सां गॾु ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।